साईं जन वटि आयो चईं दुआ घुरो अल्लाह ताला पैसो ॾे माल मिल्कियत ॾे त के ख़ैरातूं कयूं सदका कढूं ज़कातूं ॾियूं। सुञो माण्हू रुगो परावन हथनि ॾे पियो थो निहारे। साईं जन हकीम हुया सम्झनि पिया त दुनिया हिन जे लाइ नुक़सान। फरमायूं अला तुहिब्बु अन तकून मिसली, छा तूं इन ॻाल्हि खे पसंदि नथो करीं त तूं मां मोहम्मद मुस्तफ़ा वांगुरु हुजी, मां भी ग़रीब तूं भी ग़रीब। चई न साईं दुआ घुरो, पैसो हूंदो त दीन जो कमु थींदो, पैसे खां सवा का शइ न आहे। हमरा बरोच को ज़िद करे वेही रही त जेसि ताईं दुआ न घुरंदो तेसि ताईं मां न उथंदुसि। साईं जन दुआ घुरी, या अल्लाह साल में जे माल खे वधा। नबी साईं जे हथनि खणण जी देर हुई। साहबा फरमाइनि था साल में जो माल ईअं पियो वधे क अन्न मदूद, जीअं कीड़ा माकोड़ा हूंदा आहिनि ॿियर मां निकिरंदा आहिनि, वाड़े जो दर खोले त ॿकरियूं रिढूं उठ ॾाचियूं, को ॾींहुं का राति ख़ाली न हुजे जो वाड़े में ॼर न हुजे। ॿ ॿ टे टे फर पयूं कनि। नबी साईं जी दुआ आई, मिटीअ में हथ विझे त मिटी भी सोन। पोइ 5 वक्त जमात सां नमाज़ पढ़ंदो, पोइ 2 वक्त हलिया वियसि, फजर जी नमाज इशा जी नमाज। माल जे अंदर ॿार कर में गाह पठो ॼण। अञा जो माल वधियुसि त पोइ 5 ई वक्त जमायत हली। घर में अलाए वाड़े में पढ़े पियो अलाए कोन पियो पढ़े, बाक़ी मस्जिद में कोन पियो हुजे। जुमे जे ॾींहुं ईंदो हो बसि। अञा माल वधियो, पोइ मदीने मां निकितो, छो त माल वंद माण्हू त ॻोठ में नथो रही सघे। कॾहिं काछो, कॾहिं कोहिस्तान, कॾहिं कचो, कॾहिं पको, कॾहिं थर, कॾहिं बर। जिथे गाह थिए उते पियो यार पहुचे, जीअं लाडू माण्हू ॾिठा था। जुमो भी हलियो वियसि। रजब जो महीनो आयो, साईं जन 2 सफ़ीर मोकिलिया, फरमायूं साल बे खां वञो ज़कात वठी। साईं जन जा उहे 2 कासिद निकिता, ॻोल्हे ॻोल्हे अचे यार खे लधऊं जबलनि में। अस्सलामु अलैकुम। वालेकुम सलाम। बाबा ॾियो हाल अहवाल। उन्हनि सफ़ीरनि चयो असां मदीने खां पिया अचूं, साईं जन मोकिलियो आहे ज़कात जे लाइ। दुआ भी तो घुराई त अल्लाह ताला पैसो ॾिनो त सदकात कढंदासीं, जो रब खोड़ ॾिनो अथई। 40 ॿकरियुनि ते 1 ॿकरी, 40 रिढनि ते 1 रिढ, 30 ढगियुनि ते 2 सालनि जो गाबो, 5 उठ थियनि त साल जो तोॾो, लख ते 2.5 हज़ार, 1000 ते 25 रुपया, 100 ते 2.5 रुपया, 40 पती ज़कात ॾे। हमरा जो हिसाब कयो त वॾो धन पियो निकिरे। पोइ शुकारो भरे चई वञ ॼणा, ही ज़कात त कान्हे, ही त चटी आहे। चई हाली हलो, पोइ हिसाब करे मां पाण ईंदुसि साईं जन वटि खणी। जन खे न ॾियणो हूंदो आहे उहो ईअं ई चवंदो आहे त मौली साहब हाली हल, हिसाब कयां सेठ सां, हारनि सां, पोइ उते मदद से पहुचाईंदुसि। इहा आहे न ॾियण जी निशानी। उन्हनि सफ़ीरनि चयो ठीकु आहे बाबा तूं हिसाब कर। भरिसां वरी ॿियो मुस्लमान हो, 7-8 उठ हुजनि। चयूं भला इन खां ज़कात वठी अचूं। उन वटि आया, चयूं बाबा साईं जन मोकिलियो आहे ज़कात जे लाइ, तो उते ज़कात में पवंदो साल जो तोॾो। चईं बाबा तोॾे मूं छा थींदो, ही 7 ई उठ आहे। सभु चयो सुभान अल्लाह। साईं जन जो पैगाम खणी आया, रब जो नालो वरितो अथव, मौजा त न आहिनि।
7 ई काए उन्हनि चयो बाबा साल जो तोल चई कयो छा था कायो त 7 ई उठ 7 नथा कायो त को जवान उठ त काए वञो जेको मुंहिंजे महबूब खे कम त अचे जंहिंखे को हुजे त को गोश्त त हुजे सुभान अल्लाह वॾी दिलि ई सां ग़रीब हिन वक़्त भी दिल ग़रीबन खे था मस्जिद मदरसा में चंदो ॾियण वारा ग़रीब जलसन में चंदो ॾियण वारा ये ग़रीब असांजा जमायती दीनदार वरी मौलाना जो सॾु थिए त कर्ज़ खणी करमल लाहौर करमल इस्लामाबाद 15-15 ॾींहं जवान वेठा आहिनि सलाम आहे ग़रीब अल्लाह ताला नबी साईं खे ॿुधाए छॾियो त साल बो फिरी पोइ जीअं जो ये सफ़ीर आया नबी साईं फमा वई हिकु साल बो त बर्बाद थी वियो साल बो त हलाक थी वियो पोइ मांगल वञी ॿुधायसि त बाबा पिटजी साईं जन पहिरीं तोखे दुआ कई तोखे माल थी वियो हाणे साईं जन बद दुआ कई अथई पोइ अची ड्रिज थियसि त भेण हाणे माल मरे न कुछ बकरियूं कुछ रेडूं कुछ डुबरियूं डाचूं फंडो माल साईं जन वटि खाए आयो साईं जन फरमा बाबा हाणे तुंहिंजे माल जी ज़रूरत न आहे बसि जंहिं यार जे पार खे न सुञातो उन यार खे कहिड़ो सुञातो मुंहिंजा माण्हू तो वटि आया तो उन्हनि खे मोटाए छॾियो हाणे तुंहिंजे माल जी ज़रूरत न आहे वरी भी माफ़ी न पियो वठे भला चवे हा साईं मुंहिंजी ग़लती आहे मां माफ़ी थो वठां न रहंदो आकरो त वठो था त ठीकु आहे न त असां हलूं था ईअं ॾिठा था वॾा माण्हू बसि इहे आयतूं जेके मां तव्हांजे साम्हूं पढ़ियूं इन जे बारे में अल्लाह से फरमायो वमिनहुम मन आहदल्लाह लइन आताना मिन फज़ले रब फरमायो माण्हुनि मां के माण्हू अहिड़ा आहिनि जेके अल्लाह सां वाइदो था कनि रब सां मुआहिदो था कनि लइन आताना मिन फज़ले या अल्लाह जेकर तो असांखे माल ॾिनो मिल्कियत ॾिनई दुनिया दौलत ॾिनई त लनसद्दक़न असां सदका कढंदासीं ख़ैरातूं कंदासीं ज़कातूं ॾींदासीं मस्जिदूं मदरसा ठाराईंदासीं वलनकूनन मिनस्सालिहीन या अल्लाह रुगो असांखे पैसो ॾे पोइ ॾिस असांजी सखा कीअं था हातिम ताई वांगुरु नेक ऐं सालिह सखी इंसान बणिजी वञो फलम्मा आताहुम मिन फज़ल रब फमा वरी जन्मल मां माल ॾिनोमांसि फज़ल जी माना आहे माल जीअं मस्जिद में दाख़िल थिबो आहे त सुन्नत तरीक़ो आहे पहिरियों सॼो पेर मस्जिद में दाख़िल कयो पोइ खॿो पेर ऐं दुआ घुरो अल्लाहुम्मा अफ़्तह ली अबवाब रहमतिक या अल्लाह मुंहिंजे लाइ पंहिंजी रहमत जा दरवाज़ा खोल या दुआ लिखियल हूंदी आहे नी मस्जिद जे ॿाहिरि वरी फर्ज़ सुन्नत नफ़िल पढ़ी जन वाला ॿाहिरि निकिरोसि त सुन्नत तरीक़ो आहे त पहिरियों खॿो पेर ॿाहिरि कढो पोइ सॼो पेर ऐं दुआ घुरबी अल्लाहुम्मा इन्नी अस्अलुका मिन फज़लिक या अल्लाह मां फर्ज़ भी पढ़ियो सुन्नत ऐं नफ़िल भी पढ़ियमि हाणे मुंहिंजो ऐं मुंहिंजे बच्चनि जे रोज़ी जो मसइलो आहे या अल्लाह मां तोखां सुवाल थो कयां तुंहिंजे फज़ल जो त मुंहिंजे लाइ मुंहिंजे बचड़नि जे लाइ हलाल रोज़ी जो बंदोबस्त कर फज़ल माना माल जे बी जाते अल्लाह से फरमायो फ़इज़ा क़ुज़ियतिस सलातु फंतशिरू फिल अर्ज़ वब्तगू मिन फ़ज़लिल्लाह
28 सिपारो सूरत जुमा। रब फरमायो जॾहिं जुमे जी नमाज पूरी थी वञे फर्ज़ सुन्नत नफ़िल पढ़ी छॾियो ताणे यको मस्जिद में न वियो फंतशिरू फिल अर्ज़ पखिड़िजी वञो ज़मीन में। हार यार पो करे मजदूर मजदूरीअ ते वञे, दुकानदार पंहिंजो दुकान संभाले, मुलाज़िम पंहिंजे ड्यूटी थी वञे, मेहार पंहिंजे मेहन खे छोड़े बकरार पंहिंजे बकरनि खे संभाले। वबतगू मिन फज़लिल्लाह, अल्लाह जो फज़ल तलब कयो, यानी पंहिंजे लाइ पंहिंजे बचड़नि जे लाइ हलाल जे रोज़ी जी तलाश कयो। जिया मस्जिद में वेहण सवाबा, जिक्र करण सवाबा, तिलावत करण सवाबा, ये पंहिंजे लाइ पंहिंजे बचड़नि जे लाइ हलाल जी रोज़ी करण में भी एतिरो ई सवाब था। ये ना है जो मस्जिद में वेहण सवाबा, दुकान ते वेहण गुनाह न बाबा, दुकान ते वेहण सवाब। हदीस उनजे किताबन में चे तो हिकिड़ो शख्स फजर जी नमाज पढ़ी हलियो वियो, हारी हार पो थो करे, मजदूर मजदूरी थो करे, दुकानदार दुकान ते वेठो आ, मुलाज़िम पंहिंजी ड्यूटी पियो थो करे, पर हिन जो कन मस्जिद आ, इहो शर्त आहे। हिन जो कन मस्जिद आ त कनमल थी आज़ान अचे त वञा मस्जिद में नमाज पढ़ण जे लाइ। अल्लाह ताला फरिश्तन के फरमाए थो इन मुंहिंजे बाने फजर खां वठी ज़ोहर ताईं जेके भी कम कया हिन जा सभु कम इबादत लिखराए छॾियोसि। हिन हारीअ जो हार को भी इबादत, हिन मजदूर जी मजदूरी भी इबादत, हिन दुकानदार जी दुकानदारी भी इबादत, हिन मुलाज़िम जी मुलाज़िमत भी इबादत। फजर को वठी ज़ोहर ताईं जेके भी कम कई हिन जा सभु कम इबादत लिखराए छॾियो। तंहिंजे करे को मौलवी दुकान खोले तो उन ते नाराज़ न थियो, उनखे मेणा ई ताना न ॾियो त बाबा अल्लाह नाराज़ थियो आहे, मस्जिद मदरसे मां निकिरी हाणे दुकान खोलियो, पिने उहो भलो। को मस्जिद जो पेश इमाम भला नमाज खां पोइ फारिग आहे नी 5 वक़्त नमाज, सॼो ॾींहुं मस्जिद में सुतो पियो आहे, भला नमाज पढ़ाए वरी केला नारगियूं रखे रेड़े 1000-1500 कमाए वेंदो की न, इहो भलो आहे या? जमायत खे चवे ज़ाल बीमार आहे मूंखे पैसा ॾियो, इहो भलो आहे? घर ठही वियो आहे छत जे लाइ पैसा खपनि, इहो भलो? उनखां सुठो आहे त पंहिंजो रेड़ो खोलियो। ऐं हाणे त मौलवी अचनि, सुठो आहे बाबा। मौलवी जेकॾहिं होटल खोलींदो त कुझु ख़ौफ़ ख़ुदा थींदुसि नी, पकाई सफ़ाईअ जो ख़्यालु कंदो, अल्लाह जो ख़ौफ़ हूंदुसि, दुकान खोलींदो त मिलावट कोन कंदो, कूड़ न ॻाल्हाईंदो, तिजारत वापार कंदो त जाइज़ नफ़ो रखंदो, कुझु त ख़ौफ़ हूंदुसि नी। ऐं तव्हां बि सख़्ती न कयो आलम, मदरसे जो उस्ताद आहे, को मस्जिद जो पेश इमाम आहे, 6 महीने लाबारे ते वञे तो कणक जी मौसम में, सारन जे मौसम में 8 ॾींहं 10 ॾींहं मोकल तो करे, तो वरी कढी था छॾे तो बाबा ही गुस्साए थो। हिन मौलवी खे भी तव्हां ई असां वारियूं ज़रूरतूं आहिनि, इन खे भी ज़ाल आहे, बच्चा आहिनि, अबो अम्मा आहिनि, ये बीमारियूं सीमारियूं असां वटि भी आहिनि। मतां तव्हां सम्झो त मौलवी जी ज़ाल बीमार थींदी आहे त शुक्रारो हणंदुसि त ख़ुशि थी। असांजा मुर्शिद उहे भी बीमार थींदा आहिनि, उहे भी दवाऊं खाईंदा, तॾहिं त हाल ये शादियूं गमियूं असां वटि भी आहिनि। मतां तव्हां सम्झो त मौलवी रुगो खाईंदा आहिनि, पात भरींदा ई कोन। असां भी ॻोठ में बिरादरी में निकाह ते 2000 रखिया था, भली भत न खाऊं, उहे 2000 ॾियणा पिया। का मोती फोती थी वञे थी
तो तॾे जा पैसा वठन था ऐं ॾियूं था छो तो सुभाणे मरी वेंदासीं तव्हां सांगिन वारा त कोन ईंदो असांजी क़बर खोटंदी बिरादरी वारा कम ईंदा कुल उहे ॾींदा या तो 50,000 60,000 इन जी पगार कयोसि घर भी ठाहे ॾियोसि तो पोइ न गुस्सा पोइ बसि वेठो 24 कलाक पगार भी 10,000 12,000 वरी एॾियूं सख़्तियूं पिया कयो तो पोइ दीन जो कमु कीअं थींदो वो हिकिड़ो मौली साहब हुयो मास्टर चयसि त तुंहिंजी 10,000 पगार है मुझी 1.5 लाख रुपया पगार है पर तुरन 10,000 में बरकत है मौली साहब तायो वेठो चई मारा 10,000 बरकत वारा तू खण ये 1.5 लाख बेबरकत मुखे दे शाबस वेचारन के सजू पंजू ख्वाहिशूं खत्म करे गोडा बनी वेठा मदरसे मस्जिद न तो इन्हनि जी भी दिल चवे थी त असां गाॾियुनि ते घुमूं भला घर हुजनि पर चवनि था ठीकु आहे असांजे मथां लाज़िम आहे त असां इन्हनि जूं ज़रूरतूं पूरियूं कयूं तॾहिं दीन जो कमु हलंदो बहरहाल अल्लाह से फरमायो फलम्मा आताहुम मिन फज़लिही जन वाला मां उनके माल दिनुम पैसो दिनुम तो खैरात जी देख तकान ला थई का मस्जिद को मदरसो तो कोन ठहराई पर ज़कात जे का 40 पति फर्ज हुई लख ते 2,500 हजार ते 25 रुपया 100 ते 2,500 रुपया बखिलू बे कुरान तो फमा उनमें भी बुखुल कई उनके भी चट्टी समझाई वतवल्लू वहुम मोरिज़ून रब फरमायो पंहिंजे वायदे तो फिरी वियो ज़कात जो न ॾींदासीं त नुक़सान कंजो असांजो पंहिंजो नुक़सान कारून ज़कात जो इनकार मूसा अलैहिस्सलाम फरमाए आसिल कमा आसनल्लाहु इलैक हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो सौट हुयो तौरात इंजील जो आलिम हो मूसा अलैहिस्सलाम फरमाए ओ कारून जी रब तो सा चंगाई कई या तू भी माण्हुनि सां चंगाई कर जी अल्लाह तो के बिना हिसाब जे दिनो आ तू भी अल्लाह जे नाले ते खैर दे ज़कात दे वला तबगिल फसाद फिल अर्ज़ ज़मीन में फसाद न कर इन्नल्लाह ला युहिब्बुल मुफ्सिदीन रब फसादन से मोहब्बत न रखंदो आहे हकीकत में ही जेको ज़कात न थो ॾे फसादी हो चोर फसादी ना है धाड़ेल फसादी ना है फसादी हीअनि जेके ज़कात न था ॾियनि अल्लाह जो हुकुम आहे त अमीरनि खां ज़कात वठी करे ग़रीबनि खे ॾियो असांजी हुकूमत आई न असां ये कंदासीं इंशाअल्लाह रोजगार सभिनी खे मिलंदो नौकरी हूंदी तो नौकरी मिलंदी सीटूं बुक थी वई तो इंशाअल्लाह जेके बेरोजगार उन्हनि खे 5 लाख 10 लाख इंशाअल्लाह असांजे मंशूर में लिखियल आहे त बिना व्याज जो उन्हनि खे ॾींदासीं त कारोबार बाक़ी जेके माज़ूर आहिनि अंधान मंडान टुंडान बेवा औरतूं कुराड़ान इंशाअल्लाह इन्हनि अमीरनि खां ज़कात वठी करे उन्हनि खे घर वेठे असां वज़ीफ़ा ॾींदासीं मासूम ॿार उन्हनि जे ख़र्च जो भी इंशाअल्लाह असां ज़िम्मो खयो उन्हनि खे वज़ीफ़ो असां क़ुरान जे कानून जो मज़ो चखियो ई न हिकु दफ़ो आलिमनि खे आनियो त सही अफगानिस्तान में इन वक्त मौलविन जी हुकूमत उते अमन है या बरकत उते है या
कंधार जो गवर्नर गश्त पियो करे, ॾिठई त हिकिड़ी औरत जे बुरके में बंदा खारीअ में पापड़ पिया, उनखे वञी 50,000 ॾिनई, अम्मा तूं घर वेह, कुरान मजीद जो दौर कर, तिलावत कर, ज़िक्र कर, असांजे लाइ दुआ घुर, असांखे लॼी न कर, क़यामत जे ॾींहुं असां नबी साईं ॾाढो कौड़ो मुंहुं खणंदासीं, तोखे असां सभु कुझु घर वेठे ख़र्च ॾींदासीं, तोखे महाना वज़ीफ़ो मिलंदो, महिरबानी कर तूं ॿाहिरि न वेह। उते पिनण ते पाबंदी आहे, हितां जो सदर ऐं वज़ीर आज़म बि पिने, पुलिस वारा सभ खां वधीक पिया पिने, इहे जेके रोडनि ते बीठा आहिनि, ट्रकुनि वारनि खां 500, 1000, 2000, जिथे वारो आयो, राणीपुर हलो तव्हां, नंगरेजा, नवाब शाह रोड ते, को गोरारू, को खीर वारो, कंहिंखे बि नथा चए, को तपेदार, को कोटवाल, कोटवालनि खे बि अन्न जूं बोरियूं ॾींदा हो या कोन ॾींदा? तपेदारनि खे ढल जुदा, वरी अन्न जुदा, थाणे जो हद जो सूबेदार आहे, उनखे बि माण्हू अन्न पिया ॾियनि, ज़मींदार, वापडा वारनि खे ॾोह रुगो मौलवियुनि जो, मौलवी त ॿियनि खे था खाराइनि। मां तव्हां खां पुछां थो, हिन तालिब जो रोज़ानो घणो ख़र्च आहे? जेको मदरसे में तालिब पढ़े थो, हिकिड़े तालिब जो रोज़ानो घटि में घटि खाधे पीते जो 100 रुपया ख़र्च आहे। सुबुह जो चांहि पापा, मंझंदि जी मानी, राति जी मानी, आहे त वधीक, आला जो मुफ्ती ख़ालिद पियो चए त 100 रुपया न आहे, 200 रुपया, सो बि किफ़ायती खे। भला 100 रुपया था ॿधूं त महीने में 3000, हिकिड़ो तालिब महीने में 3000 सिर्फ़ खाधे पीते जो ख़र्च। असां साल में उनखे 2 वॻा लटनि जा बि वठी ॾींदा आहियूं हर ईद ते। को तालिब बीमार थींदो आहे त 1000-1500 जी दवा बि वठी ॾींदा, को खंघ ज़ुकाम बुखार घणो बीमार थींदो आहे त पोइ माइटनि खे ॿुधाईंदा। सिर्फ़ 3000 खाधे पीते जो हिकिड़े तालिब जो ख़र्च आहे। हाणे मौलवी अब्दुल सत्तार वटि भला 100 तालिब आहिनि, त माना रोज़ानो खाधे पीते जो ख़र्च 10,000 थी वेंदो कि न? 100 रुपया खाए हिकु तालिब, 100 तालिब त माना 10,000, त महीने में घणा थी? साल में हिकिड़े तालिब जो ख़र्च 36,000 ऐं 20 साल इहो तालिब मदरसे में पढ़े थो। इन जे पीउ मां खां पुछा करे ॾिसो तव्हां घणो ख़र्च कयो आहे इन्हनि मौलवियुनि ते, जेके मौलवी वेठा। मां पाण ख़ुदि 18 साल मदरसे में पढ़ियो, 80 खां वठी 98, क़ाइदो, नाज़रा, हाफ़िज़, आलिम थियासीं। असांजे पीउ मां जो त ख़र्च कोन हो, इहो त सॼो उस्तादनि मौलवियुनि वीचारनि चंदा करे असांखे पढ़ायो, जमायत ॾिनो। मां तव्हांखे गुज़ारिश थो कयां त हिकिड़े तालिब जो सालाना ख़र्च बर्दाश्त कयो, 36,000 सालाना, 36,000। चांहि जो ख़र्च आहे बाबा, चांहि रोज़ानो 100 रुपए जी असां पीअंदा आहियूं या न? घटि में घटि 2 कोप त चांहि जा पीअंदासीं, कोप 50 रुपया, सो बि केमिकल वारी चांहि, ख़ालिस खीर वारी चांहि 100 रुपया। हल ठीकु आहे, 100 रुपया चांहि, हिकिड़ी चांहि जो ख़र्च कंहिं बि मदरसे में ॾियो जिते तव्हांजो एतमाद हुजे त मां हिकिड़े तालिब जो सालाना खाधे पीते जो ख़र्च ॾियां। इंशाअल्लाह इहो तालिब आलिम थी वियो, हाफ़िज़ थी वियो, जेसिताईं पढ़ंदो, पढ़ाईंदो, दीन जी ख़िदमत कंदो, असां जहिड़ा तॾहिं बि सवाब मरी वियासीं, इंशाअल्लाह इहो सवाब क़यामत ते मिले। सभु कोशिशि कंदो न इंशाअल्लाह। ज़कात जी भले में भली जाइ मदरसा, ॻोठ में पाड़े में ग़रीब मिस्कीन आहिनि उनखे ज़कात ॾियो, ठीकु आहे। को बीमार हुजे ज़कात जे पैसे मां इलाज करायोसि, लटड़ा वठी जो ज़कात जे पैसनि मां, राशन वठी जो, बाक़ी नक़द पैसा ग़रीबनि खे न ॾियो। 50,000 लख रुपया ज़कात जा ॾींदो न,
सुभाणे ज़ाले मर्द हुए मोबाइल वठी असां तव्हांखे रोकियूं कोन था उन्हनि खां अस्पताल में वञो 50,000 10,000 खणी वञो ज़कात जा उते खोड़ ग़रीब मिसकीन ला इलाज वीचारनि वटि टेस्ट जे लाइ पैसा कोन्हनि गोरीअ जे लाइ पैसो पर भले में भली जाइ ज़कात जी मदरसा अथव ऐं मदरसा हलंदा आहिनि ज़कात सदकात ख़ैरात क़ुर्बान जी खलुनि ते अॼु अज़म कयो त इंशाअल्लाह असां हिननि मदरसनि जी ख़िदमत कंदासीं असांजे आलिमनि मौलाना फज़लुर रहमान साहब त फ़ैसिलो कयो आहे त असां पिनी करे मदरसा हलाईंदासीं हुकूमत खां असां पैसा न वठंदासीं न हुकूमत जे तहत असां मदरसा हलाईंदासीं ऐं पिनंदा आहियूं असां दीनदार वटि वॾेरो बि दीनदार मदरसे में ज़कात ॾींदो बेदीन ॿियनि खे बि जलींदो ताजर ऐं वापारी बि जेको दीनदार हूंदो मदरसे में ख़ैरात ॾींदो बेदीन ताजर ॿियनि खे बि जलींदो ऑफिसर भी जेको दीनदार हूंदो मदरसे जी ख़िदमत कंदो बेदीन ऑफिसर ॿियनि खे बि जलींदो आहे त मुल्हनि खे न ॾियो अयाशूं था कयो ऐं तव्हां दीनदारनि जे पैसनि जी बरकत आहे जो अलहमदुलिल्लाह ही मदरसा हलनि था लखनि जे तादाद में हर साल हाफ़िज़ ऐं आलिम तैयार पिया थियनि इंशाअल्लाह ये क़यामत जी सुबुह ताईं तव्हांजो इहो ताउन रहियो उलमा जी महिनत रही त इंशाअल्लाह इहो दीन जो सिलसिलो पियो हलंदो अल्लाह से को दुआ है अल्लाह ताला इन इदारे की ता क़यामत आबाद फरमाए इन जे फैज़ की आम ऐं जारी फरमाए असांजे बच्चनि ऐं न्याणियुनि खे बि रब इहा क़ुरान ऐं हदीस वारी इल्म वारी दौलत नसीब